बुलड़ी शाह करीम में शहरनि खे साफ़ पाणी मुहैया करे ॾियण लाइ करोड़ रुपयनि जी स्कीम रोलड़ जो शिकार थी वई आहे। पाणी सप्लाई करण लाइ पाइप कुझु शहर जी घिटियुनि में लॻाए, कुझु पाइप वरी मुख़्तलिफ़ घिटियुनि में फिटो करे ऐं कुझु पाइप वरी वाटर सप्लाई जे तलाउ ते विछलाए ठेकेदार गुम थी वियो आहे, जंहिं सबबि स्कीम जे मुकमल थियण जो परे परे ताईं को बि अतो पतो न आहे। तलाउनि ते पियल पाइप ऐं घिटियुनि में पियल पाइप ख़राब थियण लॻा आहिनि। ठेकेदार जे अहिड़े अमल ख़िलाफ़ बुलड़ी शाह करीम जे शहरनि में ताव पकड़ियल आहे त ॿिए पासे वरी चूंडियल नुमाइंदा बि मुकमल तौर ते ख़ामोशी इख्तियार करे वरिती आहे। हर घिटी में गंदगी ऐं गटरनि अंदर पाइप पियल आहिनि। इन खां अलावा तलाउनि जी रिपेयरिंग जो कमु, तलाउनि ते फिल्टर प्लांट ऐं सोलर सिस्टम जो कमु बि रोलड़े जो शिकार थी वियो आहे, जॾहिं त सोलर सिस्टम लाइ लोही फ्रेम सड़ण लॻो आहे। तलाउनि खे लॻल लोही गेट गुम ऐं तलाउनि ते चौकीदार लाइ ठाहियल कमरो, जंहिंजा दर दरियूं ऐं लोही सरिया ऐं दीवारुनि जो सिरूं बि आहिस्ते आहिस्ते गुम थियण लॻियूं आहिनि। हिते जे शहरनि मुतालबो कयो आहे त ठेकेदार खे हथ करे रहियल कमु मुकमल कराए वञे त जीअं शहरनि मां बेचैनी ख़तम कई वञे। असां मौजूदु आहियूं बुलड़ी शाह करीम जे वाटर सप्लाई जे तलाउनि ते, जेको करोड़नि रुपयनि जी लाॻत सां ठहियो आहे, लेकिन अवाम खे को बि लाभ न ॾेई सघियो आहे, जंहिंजो कमु रोलड़े में जेको तव्हांखे अचो था असीं ॾेखारियूं था। इन जो वॾो मसइलो आहे ही तमामु जेको शहर जो जेको पाणी आहे, नलका आहिनि वग़ैरह, तव्हां भरे रखो पाणी, कलाक खां पोइ पाणी जो रंग चेंज थी वेंदो आहे। हीअ इंसान जे पेट में ईंदो त हिकिड़ी बीमारी थो पैदा करे। हीअ जे फिल्टर प्लान वारो कमु हलंदड़ हुजे हा त अॼु पंहिंजो सॼो शहर साफ़ु सुथिरो पाणी पी आहे, फिल्टर वारो पाणी पी आहे। हाणे हिन में त बीमारियूं आहिनि। ज़मीन जो पाणी अहिड़ो आहे, तव्हां भरे रखो, कलाक खां पोइ उन रंग ई चेंज थी वेंदो आहे ऐं हू ॻाढ़ो थी वेंदो आहे। गटरनि जूं लाइनूं बि ख़राबु लॻियूं पियूं आहिनि ऐं इन जे करे त हीअ फिल्टर वारो कमु हलायो वञे त सभु को माण्हू फिल्टर प्लान वारो पाणी पी सघे त उहो पंहिंजी बीमारी खां बची वञे। वो गवर्नमेंट तो खबर है लखों रुपये करोड़ रुपये खर्च करे, पर असें मिठो पानी खपे। ही गटरनि में पिया आहिनि, कम अञा चालू कुझु कोन कयो अथनि। हाल ॾिसो, ठेकेदार का ॻाल्हि ई कोन, अचनि न को वञनि, बसि जीअं छटीह नड़ा ईअं पिया आहिनि। पाइप खला पिया आहिनि, लॻाइण बि कोन था। रोडनि ते पाणी, रस्तनि ते पाणी, जेको माना निकिरी नथो सघे, ख़राबु थी वियो आहे रस्तो ई। इन जे हिसाब सां लॻाया वञनि त बहितर। बाक़ी पूरी पाइप रखिया विया, कमु कोन थियो आहे। असांखे तकलीफ़ पाणी जी, घर में पीअण जी तकलीफ़, साफ़ पाणी कोन्हे, आई माल वञनि थो मरे, उनजे लाइ तकलीफ़ छा कंदा, ख़र्चु चलो करे छॾियो आहे। तीन सां गॾु अली ॾिनो रिंद, पाक डिजिटल मीडिया, बुलड़ी शाह करीम।